नज़र अचे पई ऐं जेके इलेक्शनी सरगर्मियूं आहिनि उहे बि हाणे ॾिसण में अचनि पियूं। निगरां सेटअप कीअं हुजणु घुरिजे, कीअं छा हुजणु घुरिजे, उन मामले ते बि मशावरतनि जो, राब्तनि जो, मुलाक़ातनि जो सिलसिलो जारी आहे। अॼोके ॾींहं जी हिकु वरी अहम डेवलपमेंट उन सां आगाज़ कयूं था प्रोग्राम जो। ऐं अॼु निगरां सेटअप वारे मामले ते ज़रूरु गुफ़्तगू थींदी, पर ख़ासि करे सिंध अंदरि अमी ज़रूरु ॿुधो हूंदो त वफ़ाक़ लेवल ते, मथे लेवल ते जेका निगरां सेटअप आहे उन हवाले सां मशावरत जो आगाज़ थी चुको आहे। वज़ीर आज़म साहब जेको ऑपोज़िशन लीडर सां मशावरत आहे उन खां सवाइ इहो बि फ़ैसिलो कयो आहे त इत्तेहादनि खे पिणु एतमाद में वरितो वेंदो, पर ऐं उन खां सवाइ असांखे ॿिनि सूबनि अंदरि जिते जेको नाज़रीन असेंबली टुटंदी ऐं उन खां पोइ निगरां सेटअप ईंदो, सिंध ऐं बलूचिस्तान अंदरि बि ॿुधायो पियो वञे त घणे भाङे ही मामला तइ थी चुका आहिनि। पर सिंध अंदरि छा पियो थिए, अॼु सिंध अंदरि छा पियो थिए, निगरां सेटअप खे वठी करे कंहिंसां मशावरत थी आहे न थी आहे, ऑपोज़िशन लीडर वारे मामले ते असेंबली अंदरि ऑपोज़िशन लीडर जी तब्दीलीअ वारे मामले ते कोशिशूं नज़र आयूं पोइ ॾींहंनि में, उन्हनि जो छा थियो, उहो कहिड़े मरहले में दाख़िल थियूं आहिनि, अॼु इन मामले ते तफ़सीली गुफ़्तगू कंदासीं। जेका अहम डेवलपमेंट जो मूं ज़िक्र कयो ऐं सभिनी खे सुध हूंदी त आज़म ख़ान अॻूणो प्रिंसिपल सेक्रेटरी रहियो आहे अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान साहब जो, ऐं लॻभॻि पूरो साल असीं ॾिठोसीं, असीं सभु ॿुधंदा आयासीं त हिकिड़ी का साज़िश थी आहे, उहा परॾेही साज़िश ई जंहिं करे हिकिड़ी हुकूमत खे घर भेड़ो कयो वियो ऐं ॿी हिकिड़ी इम्पोर्टेड जेका गवर्नमेंट आहे उनखे उहो टर्म ॾिनो वियो, टाइटल ॾिनो वियो, इम्पोर्टेड गवर्नमेंट आहे जेका उन साज़िश जे नतीजे में असां सभिनी मथां मड़ी वई आहे। बहरहाल उन ॾस में मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं, मुख़्तलिफ़ बयान साम्हूं ईंदा रहिया। अॼु हिकिड़ो ड्रॉप सीन थियो आहे। अॼु आज़म ख़ान साहब जेके इंतिहाई वेझा साथी रहिया आहिनि, सम्झा वेंदा आहिनि अॻूणे वज़ीर आज़म साहब जा, उन वॾा इंकशाफ़ कया आहिनि पंहिंजे एतिराफ़ी बयान में, वादा माफ़ गवाह थिया आहिनि ऐं उन ॻाल्हि कई आहे त सॼो कुझु ड्रामो हो, सॼो कुझु कूड़ हो, रुगो सियासी मक़सदनि लाइ इन शइ खे इस्तेमालु कयो वियो, पंहिंजी हुकूमत जे बचाव लाइ हिन खे इस्तेमालु कयो वियो। हाणे हीउ बयानु साम्हूं आयो आहे, हिन बयान खां पोइ छा थींदो, इन जा मुल्की सियासत ते कहिड़ा असर हूंदा, पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो हाणे मुस्तक़बिल जंहिंखे वठी करे अॻे ई खोड़ ॻाल्हियूं थियनि पियूं त तमामु घणो ॾुखियो आहे। जेके बादल आहिनि उहे तमामु ॾुखिया उन्हनि मथां आहिनि, पर हाणे हिन डेवलपमेंट खां पोइ वधीक फर्दर छा थो थिए उन ते बि ज़िक्र ज़रूरु ॻाल्हाईंदासीं, छाकाणि त जेके गेस्ट बि वेठल आहिनि उहे इत्तेहादी बि रहिया पोइ गवर्नमेंट में जेका हुकूमत रही, ऐं उन सां गॾोगॾु जीअं ज़िक्र कयोसीं सिंध अंदरि छा पियो थिए, अॼु वधीक फोकस उन ते असांजो रहंदो। अवां सां जेके असांजा गेस्ट हिते मौजूदु आहिनि उन्हनि जो तारुफ़ कराईंदासीं। मूंखे कराची स्टूडियो में जॉइन कयो आहे मौलाना असदुल्ला भुट्टो साहब, सीनियर अॻवान आहिनि जमात इस्लामी जा, कराची स्टूडियो में मूंसां गॾु मौजूदु आहिनि। शबीर काइम खानी साहब MQM सां पाकिस्तान जा सीनियर अॻवान आहिनि, मूंसां गॾु हिते मौजूदु आहिनि। रज़ाक रामू साहब GDA जा सीनियर अॻवान वीडियो लिंक ज़रिए अॼोके प्रोग्राम में शरीक आहिनि। ऐं कुझु देरि खां पोइ नवाब अली वसाण साहब पाकिस्तान पीपल्स पार्टी सां जो तालुक़ु आहे, उहे पिणु प्रोग्राम जो हिसो हूंदो आहे। अवां सभिनी खे भलीकार थी चवां, सभिनी जी महिरबानी सां, अवां सभिनी जी इजाज़त सां। शबीर साहब अवां खां आगाज़ कंदसि गुफ़्तगू जो। अॼु हिकु मीटिंग बि थी आहे प्राइम मिनिस्टर साहब सां ऐं अवां सां। मूंखे यादि आहे जॾहिं पोइ गुज़िरियल प्रोग्राम हो तंहिं ज़िक्र कयो त खोड़ ख़दशा आहिनि, शयूं आहिनि, जॾहिं वक़्तु अचे थो मिले थो असीं उहे रखूं था। त अॼु केतिरो पुरुमीद आयो अॼोकी जेका रही आहे सिटिंग रही आहे? बिस्मिल्लाह रहमान रहीम। ॾिसो अॼु प्राइम मिनिस्टर साहब सां मीटिंग हुई असांजे डेलीगेशन जी, ऐं ख़ाली मक़बूल सिद्दीकी साहब सां गॾु फारूक सत्तार साहब, मुस्तफ़ा साहब ऐं ॿिया असांजा उधर गवर्नर साहब बि पाण मौजूदु हो। उहो मीटिंग जी डिटेल त असांखे ख़बर कोन आहे। बहरहाल हीअ मीटिंग थींदियूं रहंदियूं आहिनि, अॻे बि कुझु पहिरीं मीटिंग कोन आहे प्राइम मिनिस्टर साहब सां MQM जी मीटिंग थींदियूं रहंदियूं, CM साहब सां बि थींदियूं रहंदियूं, मीटिंग त हलंदियूं रहंदियूं आहिनि। पर असल ॻाल्हि जेका तव्हां गुज़िरियल जेका ॻाल्हि तव्हां कई त मूंखे यादि आहे टाइमिंग ॾाढी इंपॉर्टेंट आहे हिन वक़्तु। ज़ाहिर आहे मुशावरत हले पई, तव्हां ख़बर आहे ही गवर्नमेंट जो मुद्दो त हाणे ख़तमु थी चुको आहे, तक़रीबन 15 ॾींहं 20 ॾींहं आहिनि, त हर पार्टी सां मुशावरत थियनि पियूं, त यकीनी तौर ते का मुशावरत थी हूंदी, ख़ासि करे जेका निगरां सेटअप ते थी हूंदी, उहो मां तव्हांखे कंफर्म कोन थो चवां छा ॻाल्हि थी आहे। बहरहाल अॼु डेलीगेशन जी जेका मुलाक़ात थी आहे, बहरहाल सूबे में तव्हां जेका ॻाल्हि कई त ॿिनि सूबनि मां ज़ाहिर आहे, ॿिनि सूबनि में त सिंध उहा असांजी हुकूमत आहे कोन, उहा जेका करे पई पंजाब तव्हां ॾिसो ऐं KP के, बाक़ी असेंबली मतिलबु डिज़ालो आहे। बाक़ी सिंध ऐं बलोचिस्तान जी ॻाल्हि तव्हां कई त बलोचिस्तान में बि मुशावरतूं हलनि पियूं, असां बि पढ़ंदा आहियूं, ॾिसंदा आहियूं अहिड़े नमूने सां सिंध मां ऐं ताईं बहरहाल असां सां का मुशावरत कोन थी आहे अहिड़े सिलसिले मां। पाण अॻिते हले ॾिसूं छा थिए थो। ठीकु, त पोइ जेके ऑपोज़िशन लीडर जी तब्दीलीअ वारो जेको मामिलो हो उहो जेको अमल हो, उहा इतला साम्हूं आया त अञा MQM खे हिमायत जी ज़रूरत आहे, GDA खां रज़ाक साहब खां ज़रूरु पुछंदासीं उहो मामिलो कहिड़े मरहले में दाख़िल थियो आहे?
ॾिसो असल ॻाल्हि आहे नंबर जी न ॾिसो 168 जो जेको ऐवान आहे सिंध असेंबली जो 99 त पीपल्स पार्टी जा आहिनि बाक़ी टी पोइ PTI जा आहिनि PTI जा दोस्त अचनि ई कोन था हू त तव्हांखे ख़बर आहिनि ग़ाइबु आहिनि अंडरग्राउंड आहिनि किथे आहिनि ऐं अहिड़े नमूने सां हुन खां पोइ जेको वॾो अंग आहे वॾी जेका तादाद आहे उहा आहे MQM जी MQM जा 21 तव्हांखे ख़बर 21 मेंबर आहिनि GD जा दोस्त जन 14 मेंबर आहिनि त ज़ाहिर आहे ज़रूरत भले MQM हुजे या GD हुजे ज़रूरत GD की बि ज़रूरत MQM जी आहे MQM की ज़रूरत GD जी आहे तॾहिं इहो मतिलबु नंबर पूरा थियनि था 25 नंबर हुजनि त पोइ अपोजिशन लीडर बहरहाल असां जी पार्टी मुशावरत सां राना अंसार जेका आहे लेडी MP आहे हुनखे अपोजिशन लीडर नामज़द कयो आहे ॻाल्हियूं ॿोल हलनि पियूं ऐं इनशा ताला असांखे उमेदु आहे नेगोशिएशन जे थ्रू मतिलबु मसइलो हल थी वेंदो बाक़ी ही फंक्शन लीग जेका असांजा दोस्त आहिनि हुनजी बि इहा ख़्वाहिश बि आहे ऐं उनजी डिमांड आहे त बसि तव्हां असांजी सपोर्ट कयो पर इहा ॻाल्हि अञा ताईं सपोर्ट करण वञो पिया या अञा ऐं सपोर्ट त को फ़ैसिलो कोन थियो आहे हिन ॻाल्हि में को फ़ैसिलो कोन थियो आहे सपोर्ट कंदासूं या सपोर्ट वठंदासूं बहरहाल इनशा ताला अॻे बि इतिहाद असांजो रहियो आहे अपोजिशन वासी बि रहिया आहियूं हू बि रहियो आहे गवर्नमेंट वासी बि रहिया आहियूं हू बि रहिया आहिनि असां सां गॾु सुठा तालुकात आहिनि फंक्शन लीग सां ऐं असांखे उमेदु आहे बहितर थींदो इनशा ताला मुशावरत जो अमल जारी आहे कुझु न कुझु जो निकिरंदो हल निकिरंदो ज़रूरु रज़ाक साहब खां पुछंदो रज़ाक साहब केसि ताईं फ़ैसिलो ई साम्हूं अची सघे थो मुशावरत जारी आहिनि अभी भी सपोर्ट जा ख़्वाहिशमंद आहियो हिननि खे बि हिमायत घुर्बल आहे किथे ही मरलो पहुतो आहे ऐं केसि ताईं हीउ फ़ैसिलो साम्हूं अची वेंदो जी अजय तव्हांजी महिरबानी सभ खां पहिरें ऐं सभिनी दोस्तनि जी महिरबानी जेके पैनल में शामिल आहिनि सभ खां पहिरें त असां वटि उते MQM जो वफ़द आयो फारूक सत्तार साहब जी सरबराही में असां सां ॻाल्हियूं बि थियूं लीडर ऑफ दी अपोजिशन जे हवाले सां उते असांजा GDA जा जेको क़यादत बि हुई शामिल हुनमें असां बि इहा ई डिमांड रखीसीं त असां तव्हांखे सेनेट में बि सपोर्ट कई आहे असां पाण बि कैंडिडेट आहियूं GDA वारा बि लीडर ऑफ अपोजिशन जा त तव्हां महिरबानी करे असांजी सपोर्ट कयो हुनमें फारूक सत्तार साहब इहा रिक्वेस्ट कई त असां पहल कई आहे असां तव्हां वटि आया आहियूं तव्हां असांखे इज़त ॾियो असांजो असां हर मामले में सां गॾु रहिया आहियूं बिल्कुलु तव्हां पंहिंजी क़यादत सां बि ॻाल्हायो पंहिंजी राब्ता कमेटी सां तव्हां राब्तो करियो ऐं असांजी जेका इहा डिमांड आहे इहा तव्हां पंहिंजी राब्ता कमेटी में रखो पोइ जेको फ़ैसिलो थींदो उहो गॾियल तौर ते थींदो उन खां पोइ वरी असांजी सेकेंड डिस्कशन न थी न वरी मीटिंग थी उन में असां पाण बि इहो ई चाहियो हुते हिकिड़ो गॾियल मैसेज वञणु खपे आहे त जॉइंट अपोजिशन जो छो त हुन में PTI जा हाणे काफ़ी दोस्त जेके आहिनि छो त हुन में हिकिड़ो तरीक़ेकार इहो हूंदो आहे त जॾहिं पहिरें शमीम नक़वी अपोजिशन लीडर हो पोइ वरी जॾहिं चेंज थियो अलीम आदिल शेख त हुन में वरी उनखां वधीक मेंबर आहिनि हिकिड़े मेंबर जी वधीक साइन थी तॾहिं उहो चेंज थियो हींअर बि तरीक़ेकार साॻियो ई आहे एक ई दोस्त आहिनि MQM जा हुन में हिकिड़ो कंवर नवीद साहिबु उहो त जेको असां क़ौमा में आहे बाक़ी 20 मेंबर हिननि जा आहिनि 14 मेंबर असांजा आहिनि असां गॾिजूं था तॾहिं कंहिंजो बि हिकिड़े जो थी सघे थो लीडर ऑफ दी अपोजिशन हींअर PTI जे दोस्तनि असां सां मुशावरत जे सां पंहिंजो MQM जे दोस्तनि असांजी बग़ैर मुशावरत जे इन्हनि डायरेक्ट एप्लीकेशन 20 मेंबरनि जी साइन सां स्पीकर साहब वटि जमा कराईसीं जेका मुंहिंजे ख़्याल में त कल्ह मूं ॿुधो त एप्लीकेशन रिजेक्ट थी वई इहो गॾियल तौर ते अञा बि 2 ॾींहं वेट कंदा असांजी पार्टी क़यादत सां ॻाल्हाईंदा पार्टी क़यादत असांखे हुकम करे शायदि असां बि साइन करे विधो आहे त हिकिड़ो गॾियल मैसेज वञे हा ऐं इहो सुठो मैसेज वञे हा अञा बि असांजी इहा ई ख़्वाहिश आहे त केर बि थिए GDA मां थिए या MQM मां थिए असां ॿई धुरियूं जॾहिं गॾिबासीं तॾहिं थींदो हिकिड़ी धुर जो इंडिविजुअल कोई न थींदो ऐं उन जो बेनिफिट सॼो पीपल्स पार्टी खे आहे छो त पीपल्स पार्टी इहो ई चाहे थी त अपोजिशन लीडर हुजे ई न हुजे ऐं असां इलेक्शन कमीशन में खणी वञूं इलेक्शन कमीशन पंहिंजे मर्ज़ी जो जेको आहे सो असां केयरटेकर चीफ मिनिस्टर आणियो त असां पाण बि इहो ई चाहींदासीं त मुतहदा क़ौमी मूवमेंट खे ऐं GDA खे गॾिजी वेहणु खपे ऐं मुशावरत सां जेको हिकिड़ो गॾियल तौर ते हिकिड़ो अपोजिशन लीडर आणणु खपे जेको तरीक़ेकार आहे ऐं जेको असेंबलीज़ जे रूल्स ऐं रेगुलेशन में लिखियलु आहे उन तहत थियणु खपे हिकिड़ी पार्टी को बि नथी करे सघे न असां करे सघंदासीं न हे करे सघंदा उन जो विच में फ़ाइदो पीपल्स पार्टी खे थींदो ठीकु आहे असदुल्ला भुट्टो साहब विच पीपल्स पार्टी चाहे थी त का ऑपोजिशन न हुजे कुझु अहिड़ा ई असीं मामला ॾिठासीं पोएं ॾींहंनि में जॾहिं सिटी काउंसिल जो पहिरियों इजलास थियो उन वक़्तु बि असांखे ई आवाज़ ॿुधण में आया हाणे हीअ जॾहिं निगरान सेटअप वारो मामिलो थिए पियो तॾहिं बि असांखे अहिड़ा ई आवाज़ ॿुधण में अचनि पिया त ऑपोज़िशन न हुजे सूबे अंदरि ऑपोज़िशन न हुजे मामला ईअं हलंदा रहनि अवां कीअं पिया ॾिसो समूरी सूरत हाल खे बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम मुंहिंजे ख़्याल में त अपोज़िशन जे लीडर जो हुजणु दस्तूरी ज़रूरत बि आहे सियासी ज़रूरत बि आहे ऐं अचण वारे वक़्त में जेका इलेक्शन जी सभु माहौल आहे उन में बि उनजी ज़रूरत आहे छाकाणि त निगरान सेटअप जेको आहे उहो वज़ीर आला ऐं अपोज़िशन जे लीडर जे मर्ज़ी सां ऐं मशवरे सां ईंदो आहे ऐं असेंबलियूं जेकॾहिं टोड़ी वयूं तॾहिं बि हिन महिल ताईं तारीख़ 8 थी अचे पई
अॻु वॾी अॻु पोइ थी सघे थो, पर जेकॾहिं न बि थिए त 12 तारीख़ ख़तमु आहिनि। सही त इन करे अपोज़िशन जे लीडर जे ठहण ऐं न ठहण या मुक़ररु थियण या न थियण जा असां वटि तमामु थोरो वक़्तु आहे। त इन करे हिन वक़्तु हिन क़ौमी हिकिड़ी ज़रूरत आहे, सिंध जी ज़रूरत आहे, सिंध जे अवाम जी ज़रूरत आहे, कराचीअ जे अवाम जी ज़रूरत आहे त हिते असां वटि अपोज़िशन जो लीडर हुजे। इन करे मां त MKM खे बि दरख़्वास्त कंदुमि, GDA खे बि दरख़्वास्त कंदुमि, फंक्शनल लीग खे बि, ॿिया बि जेके असां अपोज़िशन में आहिनि उन सभिनी खे गॾिजी करे अपोज़िशन जे लीडर जी ॻाल्हि खे हल करणु खपे। ऐं हिन में अना जो मसइलो बनाइण जे बजाए या पार्टी जी बालादस्ती ऐं पार्टी जे हुनखे बजाए सिंध जे मफ़ाद खे ऐं ईंदड़ जमहूरियत ऐं इलेक्शन जे तक़ाज़ाउनि खे पूरे करण लाइ क़ुर्बानी ॾियण जे जज़्बे सां अॻिते वधणु खपे। ठीकु आहे। इहा ई ॻाल्हि रज़ाक साहब कई त असांखे पाण में पहिरियां इतफ़ाक़ ऐं इतिहाद पैदा करिणो पवंदो, पोइ ई असीं अॻियां मज़बूत हिकिड़ो ताक़त थी करे मज़बूत ऑपोज़िशन थी करे साम्हूं ईंदासीं। हिकु ॿियो मामिलो बि आहे मौलाना साहब, उन ते बि ज़रूरु अवां कराए वठंदासीं। ज़ाहिर आहे निगरां सेटअप थींदो त जेको वॾो अहम उहिदो हूंदो निगरां वॾे वज़ीर जो हूंदो, कुझु मुख़्तलिफ़ नाला गर्दिश में आहिनि। अवी छा उमेद रखो पिया ऐं छा कीअं ॾिसो पिया सूरत हाल खे, छाकाणि जो मथे जे जेके मामरा आहिनि उते पाकिस्तान पीपल्स पार्टी इन ख़्वाहिश जो इज़हार करे थी त जेको बि माण्हू हुजे उहो गैर सियासी न हुजे, उहो सियासी हुजे। पर हिते जेके कुझु नाला हींअर ताईं अञा इतफ़ाक़ न आहे थियो, गर्दिश में आहिनि, उहे वरी उहे माण्हू आहिनि जेके गैर सियासी आहिनि। हीउ जेको तज़ाद नज़र अचे थो उनखे कीअं ॾिसो? असल में पार्टियुनि जो, हर पार्टीअ जो या पार्टी लीडरनि जो पंहिंजो पंहिंजो ख़्यालु हूंदो आहे, उनजी पसंदि हूंदी आहे। पर असां जेके हिन महिल ताईं ख़बरूं ॿुधियूं आहिनि या जेका सूरत हाल साम्हूं आई आहे त उन में जेको आहे मुस्लिम लीग या मौजूदा हुकूमत जेका आहे PDM जी ऐं पीपल्स पार्टी उनजो हिसो आहे, उन्हनि जी पाण में मीटिंग थी आहे, जंहिंजी शिकायत मौलाना फज़ल रहमान बि कई आहे त मूंखे न घुरायो अथऊं, पाण में वेही ऐं ॻाल्हियूं कनि था पिया। त हाणे ॻाल्हि इहा आहे त इन जी ॻाल्हियुनि जे नतीजे में छा तइ थियो आहे अञा ताईं उहा ॻाल्हि साम्हूं नथी अचे। ऐं इन ते जेको आहे ख़ुदि जेको आहे पीपल्स पार्टीअ जे लीडरनि जो बि बयानु आहे, बल्कि पंहिंजो आसिफ़ ज़रदारी साहिब जी मुलाक़ात बि थी आहे ऐं उनखां गॾोगॾु ॿियनि जी बि मुलाक़ातूं थियूं आहिनि। त हाणे सुवालु इहो आहे त इन मुलाक़ातुनि जे नतीजे में जेसि ताईं हिकिड़ी ॻाल्हि का तइ न थींदी तेसि ताईं अवाम जेको आहे इंतज़ार में आहे। ऐं मां इहो सम्झां थो त हिन वक़्तु पीपल्स पार्टी खे बि क़ुर्बानी ॾियणु खपे, छाकाणि त पीपल्स पार्टी जे हिन वक़्तु ख़्वाबु ॾिसी रही आहे त असांजी ईंदड़ हुकूमत असांजी ठहंदी ऐं उनजे लाइ उहे चवंदा त सियासी माण्हू जी माना आहे त अहिड़ो माण्हू हुजे जेको असांखे सपोर्ट करे। हालांकि माण्हू जेको आहे न्यूट्रल हुजणु खपे ताकी गैर जानबदार इलेक्शन थिए। गैर जानबदार इलेक्शन जेका आहे क़ौम जी ज़रूरत आहे, मुल्क जी ज़रूरत आहे, सिंध जी ज़रूरत आहे। इन करे मां सम्झां थो त सभिनी खे गॾिजी करे क़ाबिल क़बूल माण्हू खे आणणु खपे। जेकॾहिं इख़्तिलाफ़ी माण्हू ईंदो त अॻिते हली मसाइल पैदा थींदा ऐं अॻे ख़दशात आहिनि त शायदि इलेक्शन खां पोइ छा 90 ॾींहंनि में वरी इलेक्शन थी सघंदी न थी सघंदी, या मुदो पूरो थो थिए त 60 ॾींहंनि में इलेक्शन थी सघंदी न थी सघंदी। पर इलेक्शन त अक्टूबर जे अॻु शुरू में आख़िर में किथे न किथे ज़रूरु थींदी। पर उनजे थियण जे लाइ मुंहिंजे ख़्याल में पीपल्स पार्टीअ खे सभ खां वधीक इन में क़ुर्बानी ॾियणु खपे ऐं पीपल्स पार्टी खे अनाज जो मसइलो बनाइण जे बजाए पंहिंजी हुकूमत ऐं पंहिंजे मफ़ादात जे बजाए क़ौमी मफ़ादात खे अॻु में रखणु खपे। ठीकु शबीर साहब छा चवंदो? रज़ाक साहब जी ॻाल्हि ते बि ज़रूरु रिस्पॉन्ड कजो त हू सम्झनि पिया त अॻु बि हिकिड़ी जेका एप्लीकेशन मूव थी उन में बि ख़्यालु करणु खपे भई हाणे बि ज़रूरत आहे वक़्त जी इताद ऐं इतफ़ाक़। ॾिसो रज़ाक साहब बि सही ॻाल्हि कई आहे माशाल्लाह, ऐं पॉज़िटिव ॻाल्हि कई आहे, ऐं असदुल्ला भुट्टो साहब बि पॉज़िटिव ॻाल्हि कई आहे। असल ॻाल्हि आहे त गॾिजी जेको कमु थींदो न उन में बहितरी थींदी, न त पोइ ज़ाहिर फ़ाइदो त पीपल्स पार्टी खे ई आहे। इहा त तयशुदा ॻाल्हि आहे त अगरि MQM ऐं GDA ज़ाहिर नंबर एतिरा आहिनि हिन जे त इहो थींदो मसइलो, न त हल कोन थींदो। पीपल्स पार्टी जो फ़ाइदो ज़ाहिर वठंदी। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त जीअं भुट्टो साहब ॻाल्हि कई आहे त पीपल्स पार्टी खे पंहिंजो अनाज जो मसइलो न ठहणु घुरिजे ऐं 15 साल हिन गवर्नमेंट कई आहे ऐं जेके मुल्क जे मुफ़ाद में हुजे, जेको सूबे जे मुफ़ाद में हुजे उहो कमु करणु घुरिजे। त मां सम्झां थो अञा टाइम पियो आहे। ऐं जीअं असां जेका रीत आहे सिंध जी बि रवायत आहे, ऐं असां पहिरीं असांजो डेलीगेशन फारूक सत्तार जी सरबराही मां वियो हुउसि, मुलाक़ात कई आहे दोस्तनि सां, जेका दोस्त आहिनि असांजा फंक्शन लीग जा GDA जा। ऐं अहिड़े नमूने सां वरी ॿीहर को अनाज जो मसइलो कोन आहे, वरी ॿीहर हले वेंदासीं असां, या हीअ भले अचनि को न को मतिलबु ॻाल्हि वई
मसइलो इंशाल्लाह थी वेंदो। ठीकु आहे। जीअं मां चयो त मशावरत हिन वक़्तु ताईं निगरान सेटअप जे हवाले सां सिंध सरकार पारां हाणे सच आहियां कान थी आहे। ॻाल्हियूं हलनि पियूं, उहो नाला अचनि expect पियूं, कयो ज़ाहिर पिया। कया सारा हूंदे जेसि ताईं फाइनल न थिए। ठीकु। ऐं ताईं का अहिड़ी बैठक न थी आहे। एमक्यूएम छा एक्सपेक्ट करे पई निगरान सेटअप खे वठी करे, निगरान वॾे वज़ीर खे वठी करे, त केरु अचणु खपे, माण्हू उहो कहिड़ो सियासी बैकग्राउंड रखंदड़ हुजे, टेक्नोक्रेट बैकग्राउंड रखंदड़ हुजे, उन सिलसिले में का ॻाल्हि ॿोल थी आहे? असल ॻाल्हि इहा आहे त जीअं भुट्टो साहिबु ॻाल्हि कई त माण्हू न्यूट्रल क़िस्म जा माण्हू अचनि सभई, ऐं हिन जो मक़सदु बि इहो ई आहे निगरान हुकूमत जो जेको क्रिटिकल जेका आहे सेटअप आहे त कंहिंजी तरफ़दारी न हुजे, को पॉलिटिकल हुनजो ग्राउंड न हुजे, बसि हुनजो मक़सदु इहा 2 महीननि जे लाइ अचनि था, उहो 2 महीने जे अंदरि साफ़ ऐं शफ़ाफ़ इलेक्शन कराए पोइ हलिया वञनि, बसि हुनजी हिकिड़ी इहा ज़िमेदारी आहे त उहो सभिनी खे क़ाबिल क़बूल आहे। त इहो किरदारु हुननि ते आहे त कहिड़ा माण्हू था अचनि, पर हिन जो मक़सदु अगरि पॉलिटिकल माण्हू ईंदा त हुनजो मक़सदु फो थी वेंदो। ज़ाहिर कंहिं न कंहिं सां हुनजी एफिलिएशन हूंदी त हू ज़ाहिर पुलिस खे बि इस्तेमालु कंदा ऐं ब्यूरोक्रेसी खे बि इस्तेमालु कंदा। त असांजो बि मक़सदु इहो ई आहे त माण्हू न्यूट्रल क़िस्म जा माण्हू अचनि, उहो भले टेक्नोक्रेट हुजनि या कहिड़े क़िस्म जा हुजनि, जेको जो फ़र्ज़ु आहे त साफ़ ऐं शफ़ाफ़ इलेक्शन कराए पोइ भले हलिया वञनि। ठीकु आहे रज़ा साहब। शबीर साहब चवनि पिया त जेकॾहिं पॉलिटिकल माण्हू अचे थो त ज़ाहिर आहे हीउ मक़सदु सॼी हिन प्रैक्टिस जो फोत थी सघे थो, पर हिकिड़ो ॿिए ख़दशे जो मुसलसल ज़ाहिर थिए पियो, पाकिस्तान पीपल्स पार्टी त हुनजो बरमला ज़ाहिर बि कयो आहे त हीअ जेके निगरान ईंदा आहिनि न, हीअ वधीक ड्रेग वठाए छॾनि हिन सेटअप खे, ऐं पोइ जेका इलेक्शन असीं ज़िक्र कयूं पिया त शायदि 3 महीननि खां पोइ या 2 महीननि खां पोइ असांखे नज़र अचे उहा अञा ड्रेग बि वठी सघे थी। हिकिड़ो इहो ख़दशो बि मौजूदु आहे, जंहिं ख़दशे जे बुनियाद ते मुख़्तलिफ़ जेके नाला साम्हूं अचनि पिया ऐं मुख़्तलिफ़ जेके प्रायोरिटीज़ साम्हूं अचनि पियूं, उनजो इज़हार बार बार थिए पियो। अव्हां कीअं ॾिसो पिया ऐं छा एक्सपेक्ट करे पई GDA सिंध अंदरि ख़ासि करे निगरान सेटअप खे वठी करे? बिल्कुलु असां इहा ई डिमांड कंदासीं, सिंध में केयर टेकर सेटअप अहिड़ो को माण्हू न हुजे, न का वंगारी हुजे, छो त पीपल्स पार्टी हाणे इहा इलेक्शन चाहे थी जीअं उन्हनि बल्दियात लोकल बॉडीज़ जेका इलेक्शन कई, तव्हां ॾिठो हूंदो लोकल बॉडीज़ इलेक्शन में कीअं दाड़ो हयो वियो, कीअं माण्हुनि जे हक़ूक़ खे गज़ब कयो वियो। पोइ जेकॾहिं अहिड़ियूं इलेक्शनूं कराइणियूं आहिनि त आउं त इहो ई चवंदुसि पोइ ख़र्चु कराइण में फ़ाइदो कहिड़ो? तव्हां वेही लिस्टूं ठाहे ॾेई छॾियो त फलाणो MNA MP थी वियो, फलाणो MNA उतां थी वियो, पोइ आवाम खे दर बदर करणु, उन्हनि जे वोट ते हक़ ते दाड़ो हणणु। ऐं पीपल्स पार्टी हींअर जनरल इलेक्शन में बि इहो ई थी चाहे त हिननि जो मनपसंदि को रिटायर्ड अहिड़ो ब्यूरोक्रेट अचे या ॿियो को अचे जेको हिननि जो जेके नाला मार्केट में गर्दिश कनि पिया, या अहिड़ो को जीअं मथे मर्कज़ में चवनि पिया त को सियासी माण्हू अचे। भई जुडिशली जा माण्हू वेठा आहिनि, कंहिं रिटायर माण्हू वेठा आहिनि, ॿियनि इदारनि जा कंहिं अनएस्टेड रिटायर माण्हू वेठा आहिनि, तव्हां उन्हनि जा नाला जेको उन्हनि जो कंहिंजो बि नालो मार्केट में न पियो अचे। अहिड़नि माण्हुनि जा नाला अचनि पिया जेके हिननि जा जान नशीन रहिया हुजनि, पोइ चाहे उहे सियासी हुजनि या ब्यूरोक्रेट हुजनि। इहा त हिकिड़ी इलेक्शन न आहे, इहा त इलेक्शन खां अॻु में ई आउं त इहो ई चवंदुसि त प्री पोल रैगिंग जी तयारी आहे। ऐं रही ॻाल्हि अॻिते इलेक्शन जी, त इलेक्शन टाइम ते थींदी या न थींदी, छा आहे छा न आहे, केयर टेकर तव्हां ॾिसो जी KP में ऐं पंजाब में असेंबलियूं त टुटी वियूं, अॼु ताईं इलेक्शन न थी आहे। सुप्रीम कोर्ट बि इवन चई छॾियो, पर हुन ते बि इम्प्लीमेंट न थियो आहे। त हिन मुल्क में जेको आहे सो कोई बि शइ जेको आहे सो वाज़े हुजे, क्लियर हुजे पिक्चर, त जेको टाइमली इलेक्शन थींदी या न थींदी, ख़ुदशात जेको आहिनि सो बिल्कुलु बरक़रार आहिनि। पीपल्स पार्टी चाहे थी त इलेक्शन थिए, छो त उन्हनि जे हींअर फेवर में आहे, इमरान ख़ान अताब में आहे, हर शइ उन्हनि जे जेको आहे सो फ़ाइदे में आहे। चवनि पिया उन्हनि जी लोकल बॉडीज़ में उन्हनि जो सॼो डिस्ट्रिक्ट वाइज़ सिस्टम अची वियो आहे। नवाज़ शरीफ़ शायदि नॉन लीग नथी चाहे त अञा इलेक्शन थिए, नवाज़ शरीफ़ वापसि अचे, उनजा केस ख़तमु थियनि, तंहिंखां पोइ थिए, त हिननि जे पंहिंजे रंधिणे में बि रोलो आहे। पोइ हाणे अॻिते ॾिसजे छा थो थिए। ऐं असां त बिल्कुलु जेको आहे सो तयारु आहियूं इलेक्शन में, जॾहिं बि थी इनशाला आवाम वोट ॾींदो, इलेक्शन जी तयारी कंदासीं। पर इन्हनि जी जेका नियत आहे उन में इहो ई लॻे थो त अहिड़ो ई हुजे जेको हिननि जो ख़ात्मो हुजे, इन्हनि जे हुकम जी ताबेदारी करे, त उहो ई जेको आहे हिननि खे सूट करेसि थो। मौलाना साहब अग्री कयो था त अञा बि हिननि जे रंधिणे में रोलो मौजूदु आहे, छाकाणि त हुकूमत त ॼाणाए पई त असीं त जेको सेंसस वारो मामिलो आहे, इन करे उहे नतीजा बि नोटिफाई नथा कयूं, त मत वरी उनजे करे के तकबंदियूं थियनि या वरी इलेक्शन में डिले थिए। असीं एफर्ट्स खे वठी करे संजीदा आहियूं त इलेक्शन टाइम ते। असल में ॻाल्हि इहा आहे त सुठी ॻाल्हि आहे जेकॾहिं नई इलेक्शन ते जेका आहे उहा इन ते नई मर्दमशुमारी थी थिए, पर उन में जेके क़ानूनी ऐं दस्तूरी मसाइल आहिनि उहे तमामु घणा आहिनि। पहिरीं ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं इहा मर्दमशुमारी अप्रूव थी थिए त उन नतीजे में जेको आहे असेंबली जूं सीट्स जेके आहिनि उनमें फेरफार थी थिए। सही। ऐं उन फेरफार जे लाइ दस्तूर में तरमीम थियणी पवंदी। पोइ दस्तूर में तरमीम इन करे नथी थी सघे 228 मेंबर आहिनि कोन, इन करे हाणे जॾहिं उहे न थींदा त पोइ उहा जेका आहे तरमीम कीअं पास थींदी। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त हुकूमत जेका आहे उहा चाहे थी त जेकॾहिं इलेक्शन थिए
त उन इलेक्शन में वरी जेके हदबंदियूं थींदियूं ऐं उन जा इहे सभु जेके प्रोसेस ॿीहर थींदो त उन लाइ त साल 6 महीना खपे, छाकाणि त जेके पहिरियों हदबंदियूं जारी कंदा उहो ड्राफ्ट, वरी उन ते एतिराज़ात थींदा, वरी एतिराज़ात खां पोइ वरी उन जी ॿुधणी थींदी, वरी उन खां पोइ जेको आहे उन ते फाइनल आर्डर थींदा इलेक्शन कमीशन जा, पोइ वरी माण्हू कोर्ट में अपीलनि में वेंदा, सुप्रीम कोर्ट ताईं पहुचंदा। त मतिलबु हिकिड़ो अहिड़ो डिघो प्रोसेस आहे जंहिंजे लाइ साल सवा साल त का ॻाल्हि ई कोन्हे का। सो इन करे जेकॾहिं इहो कमु करिणो हुयो त अॻु में कंदा, ऐं हिन वक़्तु ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त असेंबली जो इजलास मुदत पूरी थी वई आहे, ॿ जे असेंबलियूं अॻे ई जेके आहिनि उहे डिज़ॉल्व थी चुकियूं आहिनि, बाक़ी असेंबलियूं जेके आहिनि उहे बि चंद ॾींहंनि जूं महिमान आहिनि। त हाणे इन सूरत हाल में असांजो मुस्तक़बिल जेको आहे उहो इलेक्शन जी ज़रूरत आहे। त इन करे साहब कनि पिया त कुझु धुरियूं जीअं पीपल्स पार्टी आहे या ज़िक्र थिए पियो त उहे चाहिनि थियूं त इलेक्शन टाइम सां थिए, छाकाणि त उन्हनि खे सूट करे थो ही टाइम, ऐं कुझु धुरियूं जिन खे सूट नथो करे या अञा हू वधीक वक़्तु वठणु चाहिनि थियूं कैंपेन्स लाइ या ॿियनि शयुनि लाइ, उहे नथियूं चाहिनि, जंहिंमें मुस्लिम लीग नून ऐं JUI जो नालो बि अचे थो। अव्हांखे लॻे पियो त को अहिड़ो मामिलो अञा स्टिल मौजूदु आहे, या सम्झो पिया त जेके मामला हुआ उन ते हाणे इतफ़ाक़ करे चुका आहिनि ऐं हुकूमत संजीदा आहे त इलेक्शन पंहिंजे टाइम सां थिए? मुंहिंजे ख़्याल में त पीपल्स पार्टी संजीदगी जा बयानात मौजूदु आहिनि, पर जेका MQM जेका आहे उनजो बि मौक़िफ़ में अञा ताईं इन ॻाल्हि जे लाइ वाज़े न आहे त इलेक्शन मर्दमशुमारी जे हवाले सां छा थींदो छा न थींदो। मां उनखे बि अपील कंदुसि त उहे बि क़ौमी मुफ़ाद में इन जे मामले खे फ़िलहालु छॾे करे मौजूदा जेका सेटअप आहे, मौजूदा जेका मर्दमशुमारी जी बुनियाद ते के हदबंदियूं थियल आहिनि, इन्हनि ते ई इलेक्शन में हिसो वठनि ताकी इलेक्शन थिए। असां जमात इस्लामी बि पंहिंजो फ़ैसिलो इहो ई कयो आहे त बाबा असांजे साम्हूं इलेक्शन जेका आहे उनजी वॾी अहमियत आहे, ऐं इलेक्शन जे का ख़ातिर असां जेको आहे ॿिया इशूज़ न छेड़ियूं, छाकाणि त उन सां इलेक्शन खे शदीद ख़तरात आहिनि। इहो असांजे मुफ़ाद में न आहे, क़ौम जे मुफ़ाद में न आहे। टी ॻाल्हि जेका आहे उहा चवण जी उहा इहा आहे त हे जेको हिन वक़्तु मुल्क जे अंदरि जेकी हिन फ़िज़ा आहे, इन फ़िज़ा जे तहत पीपल्स पार्टी जी त ॻाल्हि कयूं था, पर नवाज़ शरीफ़ जे अचण न अचण सां को फ़र्क़ु न पवंदो। त इन करे मुस्लिम लीग खे बि कोशिशि करणु खपे त उहा इलेक्शन में हिसो वठनि ऐं इलेक्शन में हिसो वठी करे ऐं हिन मामले खे हल कनि। मां त सभिनी सियासी जमातुनि खे, सियासी रहनुमाउनि खे इहा अपील कंदुसि त बाबा तव्हां जेके आहियो इन मामले में क़ुर्बानी ॾियो, पंहिंजे जेको आहे अलॻि सां जेको आहे बीहण जे बजाए क़ौमी मुफ़ाद में यकराए थी करे ऐं सभई गॾिजी करे इलेक्शन जे लाइ माहौल बि ठाहिनि ऐं मुतालबो बि कनि। शबीर साहब अग्री कयो था त MQM त अॻे मुतालबो करे पई त हीअ असांखे क़बूल न आहे? न, भुट्टो साहब जी ॻाल्हि ते मां डिसएग्री कयां थो, हिन जे करे त ज़ाहिर आहे क़ौमी मुफ़ाद में सभु खे क़ुर्बानी ॾियणु घुरिजे, MQM हमेशह ॾींदी आहे, पर ॻाल्हि एतिराज़ इहो आहे त बसि 2017 जी जेका आदमशुमारी आहे, सेंसिस आहे, हुन मां असांखे एतिराज़ हो, जमात इस्लामी खे पाण खे एतिराज़ आहे त तक़रीबन 1 करोड़ 60 लख कराची जी आबादी खे ज़ाहिर मां जी ॻाल्हि कयां थो, मां पर्टिकुलर कराची जी मां ॻाल्हि कयां थो, ऐं हुन मां MQM खे न एतिराज़ हो, MQM खे ॿियुनि पार्टियुनि खे बि एतिराज़, जेकी मूं ॻाल्हि कई जमात इस्लामी खे। हाणे वरी ॿीहर जेका सेंसिस थिए पई, ऐं तव्हां ख़बर महीने ॾेढ महीने पहिरीं त सेंसिस क्लोज़ करे रिज़ल्ट ॾेई छॾियो त बाबा 1 करोड़ 40 लख, मतिलबु हुनखे घटायो वियो। ॾिसो सॼे पाकिस्तान मां इहा तय आहे त माण्हू जेतिरी माइग्रेशन हिते थी थिए, कराची माण्हू अचनि था पंहिंजी रोज़ी रोटी जे लाइ, पर रेशू तव्हां ॾिसो न ॿिया सिंध जा जेका ॿिया ज़िला आहिनि हुते आबादी वधे पई, जीअं जेकबाबाद आहे, ॿिया जेका ज़िला आहिनि, ऐं कराची जी घटि थिए थी, त इहा त सऊं सिधी ॻाल्हि आहे त इहा हिकिड़ी बेईमानी आहे, बदनीति आहे, जो असांखे एतिराज़ हो। असांजो एतिराज़ इहो ई हो। ऐं ॿी ॻाल्हि हुन ते पोइ पीपल्स पार्टी वारनि डीलिमिटेशन कई कराची जी, के सॼी सिंध जी तव्हां ख़बर आहे पंहिंजे फ़ाइदे जे लाइ हिननि ॻाल्हि कई आहे, जिथे जिथे हिननि जो कयो आहे डिस्क्रिमिनेशन कई, जंहिंजे मुताबिक़ हिननि पंहिंजा ज़िला ठाहिया आहिनि। अहिड़े नमूने सां असांखे इहो एतिराज़ आहे त बाबा सेंसिस जेका जेको हींअर हाणे तव्हांखे ख़बर आहे 1 करोड़ 91 लख थी विया, 91 लख, त तक़रीबन 52-53 लख वधी विया आहिनि। त हू माण्हू जेका वधी विया आहिनि हुनजो बि कहिड़ो राइट आहे न वोट ॾियण जो, जेका हिन जे करे त असांजो इहो एतिराज़ आहे, और एतिराज़ असांजो जाइज़ आहे, असांजी ज़िद न आहे, कोई अना न आहे, असांजो कोई झगड़ो न आहे। असां साऊं सिधी ॻाल्हि कयां त बाबा तव्हां जेका सेंसिस जेका कई आहे जो रिज़ल्ट ज़ाहिर करे पोइ डीलिमिटेशन तव्हां इलेक्शन करायो, जेको ठीकु, पोइ इलेक्शन ज़ाहिर आहे पंहिंजे वक़्त ते न थी सघंदी, ही मामिलो 15 ॾींहं महीने 2 महीने ख़ैर आहे, जेतिरो एतिरो उहो हुनजी का ॻाल्हि कोन्हे, त वधीक न जेको डिले टैक्टिस न थिए हिन जे ते। ऐं देखो थियनि त सभु थी सघनि था अगरि कनि त, बाक़ी बेईमानी जे करे पोइ इलेक्शन मां वञण जो फ़ाइदो कहिड़ो?
हिकिड़ो बेईमानी जे करे सेंसिस माण्हुनि खे बि घटि ज़ाहिर था कनि, आबादी खे बि मर्दमशुमारी खे घटि ज़ाहिर कनि था, पोइ पंहिंजी मर्ज़ी सां तकबंदी कनि था, पोइ इलेक्शन त खटे चुका आहिनि, पोइ फ़ाइदो कहिड़ो इलेक्शन कराइण जो। जीअं रज़ाक रहमत साहब ॻाल्हि कई, जीअं हींअर जेका चूंड जेका लोकल पार्टीज़ जेका चूंड थी आहिनि, जंहिंमें पीपल्स पार्टी जेको कयो आहे, ऐं सॼे सिंध मां जेको इलेक्शन साल पहिरीं लोकल गवर्नमेंट जा जेका इलेक्शन थियो आहे, कहिड़े नमूने सां पुलिस वारनि किरदारु अदा कयो आहे, कहिड़े नमूने सां धड़ियलनि पंहिंजो किरदारु अदा कयो, सभिनी खे ख़बर आहे। त इलेक्शन तो थिए कोन न, असां चऊं था इलेक्शन थिए, बाक़ाइदा इलेक्शन, इहा जमहूरियत जी ख़ूबसूरती बि आहे, हुसन बि आहे। त इलेक्शन, बाक़ी इहो इलेक्शन थोरी आहे त पंहिंजी मर्ज़ी सां तव्हां तकबंदी था करायो, पंहिंजी मर्ज़ी सां तव्हां आदमशुमारी था करायो, त पोइ इलेक्शन थोरी आहे। पोइ भले नवाब असां साहब असांखे जॉइन कयो। नवाब साहब अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। नवाब साहब, शबीर कामखानी साहब, मौलाना असदुल्ला भुट्टो साहब ऐं रज़ाक रायमू साहब मूंसां गॾु आहिनि प्रोग्राम में। अव्हांखे बि भलीकार चवां थी। ॻाल्हि हिते हले पई जेके इलेक्शन जे हवाले सां हिन वक़्त में मौक़िफ़ बि ॿुधो शबीर साहब जो, जेके ॼाणाइनि पिया त को इन प्रैक्टिस जो कहिड़ो फ़ाइदो थींदो जेकॾहिं एॾा पैसा ख़र्च करे तड़ तकड़ में 5 साल अॻु असीं ॾिठोसीं, ऐं उन में बि असीं ॾिठोसीं त MQM जी बि इहा ख़्वाहिश हुई त हीअ जेके डिजिटल शुमारी आहे इहा थिए, ऐं उनखां पोइ हाणे नतीजा नोटिफाई न पिया थियनि, ऐं इहो वाज़े कयो पियो वञे त छाकाणि त खोड़ टेक्निकल इशूज़ आहिनि, इन करे हिन भेरे जेका इलेक्शन थींदी उहा पुराणी आहे, मर्दमशुमारी त थींदी। इनखे कीअं पिया ॾिसो, एतिराज़नि खे कहिड़े रीति एड्रेस कयो वेंदो, छाकाणि त जेकॾहिं इलेक्शन बर वक़्तु करणी आहे त पोइ उहा पुराणी त ई थी सघंदी, हिन वक़्तु जेको टाइम आहे छा रिस्पॉन्ड कंदो? ॾिसो, जेकी मां सभिनी जी ॻाल्हि ॿुधी, कुझु थोरी ॿुधी, बाक़ी त मां न ॿुधी पे, पर मसइलो इन ॻाल्हि जो आहे की ॾिसो, इलेक्शन कराईंदी आहे इलेक्शन कमीशन, आया पाकिस्तान पीपल्स पार्टी न कराईंदी आहे, या कोई तकबंदी उहा कोन ठाहींदी आहे, या जीअं चऊं त हाणे जेकी लोकल बॉडी इलेक्शन थी त पाकिस्तान पीपल्स पार्टी मतिलबु हुनजे पुलिस सॼो रोल अदा कयो। मुंहिंजे ख़्याल में पुलिस किथे बि कोई बि रोल अदा न कयो, ऐं किथे बि को अहिड़ो को वाक़ियो पेश कोन आयो जेको ॻाल्हि जी हाणे वज़ाहत थिए थी। पर मसइलो इहो आहे त असां ॾिसो, पाकिस्तान पीपल्स पार्टी जमहूरियत लाइ वॾी क़ुर्बानी ॾिनी आहे, वॾी सेक्रीफाइस ॾिनी आहे पाकिस्तान पीपल्स पार्टीअ। उहो इन जे करे त जमहूरियत क़ाइमु रहे, जमहूरियत क़ाइमु रहे। तव्हां ॾिसो हूंदो त घणे हफ़्ते खां वठी चाहे खान साहब जी हुकूमत हुजे, नून लीग जी हुकूमत हुजे, पर पाकिस्तान पीपल्स पार्टी जमहूरियत लाइ पंहिंजो रोल आम अदा कयो ऐं कंदी रहंदी। उन में ॾिसो त भुट्टे साहब जी शहादत आहे, मोहतरमा जी शहादत, आसिफ अली ज़रदारी साहब जा 12 साल जेल। ही ॻाल्हियूं करणु आसान हूंदियूं न, ऐं प्रैक्टिकल कमु करणु ॾाढो ॾुखियो हूंदो आहे। उहा पाकिस्तान पीपल्स पार्टी प्रैक्टिकल कमु करे पई। बाक़ी जेतिरे क़दुरु इलेक्शन जो सुवाल आहे, या इलेक्शन जेके थियण वञनि पियूं, ॾिसो न, कानून लॉ सभु कुझु चए थो त उन जेकॾहिं अगस्त शायदि 12 ते ख़तमु थियणी आहे असेंबली, जेकॾहिं पूरे टाइम ते कंदा त 2 महीना थींदा, जे 2 ॾींहं अॻु में थींदा त 3 महीना थींदा, इहो जेको रूल कोड कनि था। त उन में असीं कॾहिं बि कोन था चाहियूं पाकिस्तान पीपल्स पार्टी, आसिफ अली ज़रदारी साहब हुजे, बिलावल भुट्टो ज़रदारी साहब हुजे, असीं कॾहिं बि पार्टी इहो कोन चाहियो आहे त इलेक्शन पोइते थिए या भली थोरो अर्सो थिए। असीं चाहियूं था, अॼु बि चाहियूं था त अॼु बि इलेक्शन थिए, चाहे सुभाणे अनाउंस कनि, सुभाणे इलेक्शन थिए, पाकिस्तान पीपल्स पार्टी चाहे थी। अगरि ॿियो को चाहे थो त उनजी आई डोंट नो, मूंखे का ख़बर कोन्हे ॿियो छा थो चाहे, ॿियो छा थो करणु चाहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी इहा चाहे थी त इलेक्शन थिए, ऐं असीं कॾहिं बि कानून जी नकार न कई आहे, असीं कॾहिं बि कानून जी हेराफेरी न कई आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी हमेशह कानून कुझु इतला आया त पाकिस्तान पीपल्स पार्टी त चाहे पई त ही इलेक्शन टाइम सां थिए, ऐं जेको मुद्दो आहे आइन तौर ते 60 ॾींहंनि जो हुजे थो, ऐं असेंबलियूं पंहिंजे वक़्त ते टोड़ण, ऐं उनखां पोइ 60 ॾींहंनि अंदरि। ऐं हिकिड़े इहा इतला साम्हूं बि आयो त असेंबली वक़्त खां अॻु, जीअं कल्ह बि मामिलो आयो त 8 अगस्त ते टोड़ण ते गौर थिए पियो, ऐं उन ते इतफ़ाक़ बि थी चुको आहे, जंहिंजी बाद में वरी हुकूमत पारां तरदीद बि साम्हूं आई। त पाकिस्तान पीपल्स पार्टी छा पई चाहे, मुद्दो 60 ॾींहंनि जो हुजे, 90 ॾींहंनि जो हुजे, ऐं इतिहाद में शामिल जेके ॿियूं पार्टीज़ आहिनि इतला साम्हूं अचनि पिया त अञा हिन मामले ते इतफ़ाक़ न पियो थिए। ॾिसो नाज़िया, ॾिसो असीं कल्ह बि तयारु हुआसीं इलेक्शन लाइ, अॼु बि तयारु आहियूं, सुभाणे ते 60 डेज़ ते असीं तयारु आहियूं इलेक्शन लाइ। असीं नथा चाहियूं त 90 ॾींहंनि में थिए या पोइ थिए इलेक्शन। पाकिस्तान पीपल्स पार्टी इहा चाहे थी त इलेक्शन जेतिरो जल्दी थी सघे ओतिरो इलेक्शन थिए, ऐं अगरि कोई ॿियो चाहे थो त उनजो कोई असांखे हो कोन्हे त ॿियो को चाहे थो। पाकिस्तान पीपल्स पार्टी इहा थी चाहे त इलेक्शन टाइम ते थिए।
बाक़ी जेके दोस्त ॻाल्हियूं कनि था त जा इलेक्शन भाई ॾिसो जेको कमु करिणो आहे इलेक्शन कमीशन खे ऐं जेको ॾिसणो आहे उहो उन्हनि खे ई ॾिसणो आहे। ऐलान उतां ई थियणो आहे, सभु कुझु उतां ई थियणो आहे। हाणे आया असेंबली 8 तारीख़ ते टुटे थी या 12 तारीख़ ते टुटे थी, ॾिसो उन खां पोइ डिसाइड करे थी सघे थो, नज़र ईंदो त इलेक्शन कॾहिं थी थिए ऐं कहिड़े। मुंहिंजे ख़्याल में जेको कानून ऐं जी बालादस्ती चए थी त इलेक्शन टाइम ते थियणु घुरिजे, मूंखे पका त इलेक्शन टाइम ते थींदी। हा अगरि हिन मुल्क में को न को अहिड़ो वाक़ियो थी वेंदो आहे, को न को अहिड़ी शइ थी वेंदी आहे जेकी असीं न चाहींदे बि उहा डेलिबरेटली माना चेंज थींदी आहे। तो हाणे ॾिसो न कुझु शयूं ज़ाहिरी आहे पार्टियुनि जे हथ में आहिनि, कुझु शयूं पार्टियुनि जे हथ में न आहिनि। कुझु काॾा फ़ैसिला थींदा आहिनि, कुझु कीअं थींदा आहिनि, उहो तव्हांखे पाण ख़बर आहे। बाक़ी जीअं 2018 में हेॾो वॾो मैंडेट चुराए कंहिंखे ॾिनो वियो, जेको उहो तव्हांजे साम्हूं आहे, असांजी पाण इलेक्शन हो असांखे हाराए वियो। सो इहे टैक्सिस थींदा रहंदा आहिनि, इहे मसइला थींदा रहंदा आहिनि। बाक़ी हाणे जेकॾहिं इलेक्शन थिए थी नथी थिए उहा इलेक्शन कमीशन ई ॿुधाए सघे थी, कंफर्म उहो ॿुधाए सघे थी। पाकिस्तान पीपल्स पार्टी हिन वक़्तु चाहे थी बिलावल भुट्टो ज़रदारी साहब, आसिम साहब इलेक्शन फौरन थिए। असांजी हिननि सां इहो ई लड़ाई आहे त इलेक्शन टाइम ते थिए ऐं फौरन थिए। कंहिंसां अव्हां जी लड़ाई आहे न मामले ते त इलेक्शन टाइम ते थिए, अव्हां चओ त अव्हां चाहियो था ऐं ॿियो कोई जगह नथो चाहे, लड़ाई असांजी जारी आहे। लड़ाई ने हले पई छा नवाब साहब? असां पीडीएम जे मौक़ो उते रखियो आहे, जेको तहदिया पीडीएम जे असां हिसो त न आहियूं, पर असां ज़रूरु चयो आहे जेकॾहिं पार्लियामानी गॾियल को हिकिड़ो मीटिंग थिए थी त उन में बि असां उन्हनि खे पावर कयां त इलेक्शन टाइम ते थिए। असां जिथे किथे मतिलबु जेको आहे चाहियूं था त इलेक्शन थिए, पाकिस्तान पीपल्स पार्टी चाहे थी इलेक्शन थिए। नवाब साहब सिंध अंदरि छा पियो थिए? अञा ताईं निगरान सेटअप खे वठी करे ही सभु वेठियल आहिनि हिते स्टेक होल्डर्स अहम सिंध जे हवाले सां, ऐं हू ज़िक्र कनि पिया त अञा ताईं असां सां का ॻाल्हि न थी आहे, का मशावरत न आहे, का सरगर्मी न आहे। सिंध अंदरि निगरान सेटअप खे वठी करे छा थिए पियो? ॾिसो सिंध अंदरि असलियत पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जी आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी चाहे थी त सभिनी खे गॾिजी करे हलूं, ऐं उहे अञा ॾींहं पिया आहिनि त कुझु ॾींहंनि में इनशाला जेके स्टेक होल्डर आहिनि उन्हनि सां जेकी आहे सो पाकिस्तान पीपल्स पार्टी ॻाल्हाईंदी ऐं सिंध गवर्नमेंट ॻाल्हाईंदी त भाई अॻिते छा लाइ अमल कजे ऐं अॻिते केरु वज़ीर आला थियणु घुरिजे। इहे सभु ॻाल्हियूं हाणे हिकु ॿिनि ॾींहंनि में इनशाला स्टार्ट थी वेंदियूं ऐं हिकु ॿिनि ॾींहंनि में इनशाला हिन जो जेको बि हूंदो रिज़ल्ट अची वेंदो ऐं उहो ख़बर पवंदी त छा आहे या कीअं केरु आहे। अञा ताईं अहिड़ी का बि मूंखे नॉलेज कोन्हे त केरु वज़ीर आला थींदो। आया ॾिसिजे त हिन में सियासी माण्हू थो अचे, गैर सियासी थो अचे, टेक्नोक्रेट थो अचे, उहे फ़ैसिला थियणा आहिनि, उहे बि तव्हांखे ख़बर त कीअं थियणा आहिनि, उहे बि जेके बि आहिनि उहे थियणा आहिनि। हाणे वधीक ॾिसिजे त कहिड़े तरफ़ रुख आहे, पर हिन वक़्तु पाकिस्तान पीपल्स पार्टी जो रुख सिधी ट्रैक ते आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी चाहे थी त मुफ़ाहिमत सां सभु कुझु थियणु घुरिजे, मुफ़ाहिमत सां इलेक्शन बि थियणु घुरिजे, मुफ़ाहिमत सां मतिलबु जेको आहे सो हिकु जंहिंजो दोस्त जो मैंडेट आहे हुनजो एतिराम करे हुन सां गॾु खणी हलिजे। ठीकु, मूंसां गॾु जेके पैनलिस्ट मौजूदु आहिनि उहे ॻाल्हि कनि पिया त जेकॾहिं सियासी मक़सदनि ते जेकॾहिं को सियासी माण्हू अचे थो त पोइ त हिन एक्सरसाइज़ जो मक़सदु फ़ौत थी वेंदो, छाकाणि त हू चवनि था त को अहिड़ो माण्हू हुजे जेको गैर जानबदार हुजे, जेको न्यूट्रल हुजे, सभिनी लाइ क़ाबिल क़बूल हुजे। तो असां ॾिसो पाकिस्तान पीपल्स पार्टी बि आहे थी चाहे त अहिड़ो हुजे गैर जानबदार हुजे जेको इलेक्शन सही कराए सही मुल्क सिंध खे जेको आहे सो रस्ते ते वठी हले, ऐं असीं इहो ई चाहियूं था। असीं चाहियूं था पाकिस्तान पीपल्स पार्टी कॾहिं त अहिड़ी शइ न कई आहे जो कंहिं दोस्त खे का शिकायत हुजे या कंहिंखे अहिड़ो को हुजे। ऐं खोड़ सारियूं इलेक्शन थियूं हुयूं, हर कंहिं ॾिठो पिए ऐं उहा मैंडेट सां पाकिस्तान पीपल्स पार्टी खटी आहे, कंहिंजो को बि मैंडेट कोन चुरायो आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी। पीपल्स पार्टी जो मैंडेट चुरायो वियो पर पाकिस्तान पीपल्स पार्टी कंहिंजो ई कोन चुरायो। अच्छा, पाकिस्तान पीपल्स पार्टी जो मैंडेट चुरायो वियो, पाकिस्तान पीपल्स पार्टी रज़ाक साहब नवाब साहब ॻाल्हि करनि पिया त कंहिंजो मैंडेट नाहे चुरायो ऐं हाणे बि कोशिशि इहा ई आहे त को अहिड़ो माण्हू अचे जेको सभिनी जे लाइ क़ाबिल क़बूल हुजे। छा चवंदो आहे? सभ खां पहिरियों त माज़रत सां ऐं इलेक्शन कमीशन जी ॻाल्हि कंदुसि, छो त चवनि था त इलेक्शन कमीशन न्यूट्रल आहे, हर शइ इलेक्शन कमीशन जे इख़्तियार आहे, जीअं वणे तीअं इलेक्शन कमीशन करे। आउं त इहो ई चवंदुसि त इलेक्शन कमीशन जहिड़ो कमज़ोर इदारो कोई न आहे।
इलेक्शन कमीशन जो हुकम नथो हले, पर हाणे इलेक्शन कमीशन ते हुकम हले थो। जीअं इलेक्शन कमीशन खे चयो थो वञे उहो इलेक्शन कमीशन करे थी। इलेक्शन कमीशन जेकॾहिं बाइख्तियार हुजे हा त एसि ताईं पंजाब ऐं KP जी बि इलेक्शन थी वञे हा। इलेक्शन कमीशन जेकॾहिं बाइख्तियार हुजे हा त एसि ताईं जेको आहे सो इलेक्शन इस्लाह सभु कुझु जेको आहे इलेक्शन कमीशन करे वञे हा। इलेक्शन कमीशन वटि पंहिंजो स्टाफ ई न आहे। इलेक्शन कमीशन जॾहिं बि इलेक्शन कराईंदी आहे त रेवेन्यू खां, इन्हनि खां, या जुडिशली खां, या ॿियनि खां ROs ऐं तव्हांजा DROs ऐं इहो वठंदी आहे। उहो बि जेको आहे सो इक़्तिदारी धुर जेका पावर हूंदी आहे या उन्हनि जो केयरटेकर सेटअप हूंदो आहे। हींअर बि तव्हां ॾिसो अञा ताईं चवंदा जुडिशली इलेक्शन न कराईंदी ऐं ब्यूरोक्रेसी इलेक्शन कराईंदी। ब्यूरोक्रेसी कंहिंजी वेठी आहे? केरु आहिनि तव्हांजा DROs या ROs, तव्हांजा जेके असिस्टेंट कमिश्नर्स वेठा आहिनि तालुकनि में, उहे कंहिंजी फरमाइश ते रखियल आहिनि त उहा कीअं फ्री एंड फेयर इलेक्शन थींदी ऐं कीअं तव्हांजी इलेक्शन कमीशन फेयर आहे जेका इहा इलेक्शन कराईंदी। माज़रत सां हिते सूबाई असांजो इलेक्शन कमिश्नर साहिबु वेठो आहे या मर्कज़ में बि जेके इलेक्शन कमीशन जा जेके मेंबर्स वेठा आहिनि उन्हनि जी तव्हां रेपुटेशन ॾिसो ऐं तव्हां पाण फ़ैसिलो करियो मीडिया ते वेही त इलेक्शन कमीशन हिकिड़ो शफ़ाफ़ इदारो आहे ऐं उहो पाण इलेक्शन कराए सघे थो, एतिरी हुन में अहलियत आहे। आउं त इहो ई चवंदुसि त इलेक्शन कमीशन खे अहकामात ॾिना था वञनि। इलेक्शन कमीशन कंहिंखे अहकामात नथी ॾिए त ई करिणो आहे। सभ खां पहिरियों त इहा ॻाल्हि आहे त फ्री एंड फेयर इलेक्शन जो जॾहिं इलेक्शन कमीशन वटि कॉन्सेप्ट ई कोन्हे त कीअं पार्टियूं एतमाद कंदियूं ऐं माण्हुनि जो एतमाद इलेक्शन कमीशन ते कीअं रहंदो त इहा फेयर इलेक्शन कराईंदी। हाणे त इलेक्शन कमीशन ख़ुदि जेको आहे सो फरमाइशी प्रोग्रामनि ते हले थी त हुन में कीअं थी उमेद रखी सघिजे त इलेक्शन कमीशन फेयर आहे। इलेक्शन कमीशन जो हुकम जी सभु जेको आहे सो इम्प्लीमेंट कंदा, कुझु बि न आहे। इहो हिकिड़ो सिर्फ़ु हाणे सिंध जो अवाम, पाकिस्तान जो अवाम सॼो सम्झे पियो त छा थिए पियो छा नथो थिए। त आउं त इहो ई चवंदुसि त कोई ख़ुदि मुख़्तियारी न आहे। जितां हुकम मिले थो उहो शइ जेको इम्प्लीमेंट थियनि थियूं ऐं हुनमें जेको शफ़ाफ़त किथां बि नज़र नथी अचे। जेकॾहिं इहा इलेक्शन कराईंदा, ईअं जेकॾहिं ब्यूरोक्रेसी इलेक्शन कराईंदी, जुडिशली न हूंदी ऐं इहे फरमाइशी प्रोग्राम ते इलेक्शन थींदो त पोइ इलेक्शन त न आहे। इहा इलेक्शन कमीशन जी साख ते हिकिड़ो दाग़ थींदो ऐं हर माण्हू जेको हुन ते आङुर खणंदो त इहे कीअं शफ़ाफ़ियत थी सघे थी। बाक़ी रही ॻाल्हि साईं वसाण साहिबु चवे थो, बिल्कुलु असां पाण इहो ई चाहियूं था ऐं पीपल्स पार्टी खे 15 साल टेन्योर, 15 साल जेको थोरो इक़्तिदार न आहे। अॼु ॾींहुं ताईं जेकॾहिं 15 सालनि में पीपल्स पार्टी के अॼु शायदि माण्हुनि वटि वोट वठण वञण लाइ ज़रूरत ई कोन पई आहे। जेकॾहिं इलेक्शन अनाउंस थी आहे माण्हू पाण भॼंदा वञनि हा, नारा हणंदा वञनि हा त असां पीपल्स पार्टी खे वोट ॾींदासीं। 15 सालनि में तव्हां ॾिसो असांजो ख़ासि तौर ते ज़िले तव्हां थरपारकर जो ॾिसो त रोज़ केतिरियूं ख़ुदकुशियूं थियनि थियूं। माण्हू पंहिंजा बचा विकिणण ते मजबूर आहिनि। इन्हनि 15 सालनि में माण्हुनि खे इन्हनि जा त ख़ज़ाना भरिजी विया आहिनि, इन्हनि जा पंहिंजा त पेट भरिजी विया आहिनि, पर आवाम त यतीम थींदो थो वञे। 600 इन्हनि साॻी दोस्तनि 2600 रुपया अटो माण्हू तरे ट्रैक्टर ट्रालियुनि ते चढ़े सीटियूं वॼाए एहतिजाज कयो। अॼु 6000 रुपया मणा केरु चों करण लाइ तयारु न आहे। 150 रुपया किलो खंडु थी आहे। गिह किथे पहुतो आहे। मिसकिन माण्हू, ग़रीब माण्हू आहे, उनखे अटो, गिह, दाल, खंडु इहा थी खपे। उनखे इलेक्शन में इंट्रस्ट ई कोन्हे। उन्हनि खे तव्हां कहिड़ो बेनिफिट ॾिनो आहे, छा ॾिनो आहे? माण्हुनि जी चेल चिबियूं थी विया आहिनि। माण्हुनि में इहा सघ न रही आहे जो उहे एहतिजाज कनि। हू ॾिसनि था असां हिकिड़ो ॾींहुं ॿाहिरि निकिरंदासीं त असांजा बचा बुख मरी वेंदा। हुन तरफ़ हिननि जो ध्यानु ई न आहे। 6000 रुपया मण हिकिड़ो माण्हू जी मज़दूरी 300 रुपया आहे, उनखे मज़दूरी बि नथी मिले त हू पंहिंजनि 6 या 7 घर जा भाती आहिनि, उन्हनि जो कीअं गुज़ारो कंदो? इन्हनि खे त इलेक्शन इस्लाह जी बि लॻी पई आहे, इलेक्शन जी बि लॻी पई आहे। ग़रीब जी केरु बि नथो सोचे त ग़रीब जो हशर छा आहे। अॻे तव्हां 15 सालनि में उन्हनि खे छा ॾिनो आहे, वरी जे खटी आहे त उन्हनि खे कहिड़ो फ़ाइदो थींदो या कहिड़ो बेनिफिट मिलंदो? त आउं चवंदुसि इहो ज़ुल्म आहे सिंध जी अवाम सां ऐं ख़ासि तौर ते सिंध जी अवाम ख़ामोश आहे। हुनजो शायदि धणी धोड़ी कोई न आहे तॾहिं उहो दरबदर आहे। रज़ाक साहब मसला मां सही पिया ॿुधायो। मौलाना साहब मां वटि ईंदसि त सूरतहाल आहे ऐं ज़ाहिर आहे अवाम तमामु घणी तकलीफ़ में आहे। मां थोरो नादिया जी छा ऐड कंदो नवाब साहब? मां जीअं साईं ॻाल्हि कई त जेको आहे सो पंजाब ऐं KP जी ॻाल्हि कई। पहिरियों पंजाब ऐं KP में सिंध जी गवर्नमेंट कोन्हे ऐं सिंध कोन पई हलाए, पाकिस्तान पीपल्स पार्टी कोन पई हलाए। उहा इलेक्शन ॾिसो, उहो हिकिड़ो पंहिंजो हुनजो आहे हिकिड़ो सिलसिलो पंजाब जो ऐं हुनजो ऐं उन्हनि खे सोचणु घुरिजे जेके इलेक्शन कराइणो आहे। बाक़ी हाणे जेकॾहिं सिंध जी ॻाल्हि आहे, साईं ॻाल्हि करे पियो त सिंध में माण्हू जेको आहे सो एतिरो 15 साल कमु कयो आहे त जीअं वोट वठण लाइ भॼंदा अचनि। मुंहिंजा साईं हाणे त ईअं ई भॼंदा था अचनि, ईअं न आहे त न आहे। ऐं सिंध गवर्नमेंट हमेशह कमु करे ॾेखारियो आहे, पंहिंजो रिकॉर्ड टारगेट करे ॾेखारियो आहे। हाणे बि ॾिसजांइ इंशाअल्लाह असां सभु सिंध में जेके सीटूं पाकिस्तान पीपल्स पार्टी स्वीप कंदी ऐं अॻु में बि कई त रिज़ल्ट तव्हांजे साम्हूं आहे। ठीक नवाब साहब हाणे स्वीप कंदी पीपल्स पार्टी ऐं ॼाणनि पिया त असांजी कारकर्दगी अहिड़ी रही आहे जो असांजी पार्टी स्वीप कंदी। हिन दफ़े बि इंशाअल्लाह पाकिस्तान पीपल्स पार्टी वॾे मैंडेट सां ई जेके असां हारायूं सीटूं सभु इंशाअल्लाह हिन दफ़े पाकिस्तान पीपल्स पार्टी खटींदी ऐं वॾी मार्जन ऐं वॾी एक्टिव सां खटींदी इंशाअल्लाह। ठीक है नवाब साहब
मौलाना साहब हालतूं जहिड़ियूं बि हुजनि पर इलेक्शन डायनामिक्स ऐं नतीजा मुख़्तलिफ़ ई असां वटि हुजनि था। नवाब साहब उमेद ज़ाहिर कनि पिया त असांजी पार्टी स्वीप कंदी ऐं उनजो जेको पुठियां हूंदो जेको जवाब हूंदो उहो कारकर्दगी हूंदो। इहा ॻाल्हि सही आहे। पीपल्स पार्टी 15 सालनि में न त हिते को इंसाफ़ ऐं रोज़गार मिली सघियो आहे ग़रीबनि खे। बेरोज़गारी तमामु घणी आहे सिंध में। उनखां अलावा सिंध में जेका आहे इहा बि शिकायत आहे त करप्शन ऐं रिश्वत एतिरी आहे जो को कमु बिना रिश्वत जे नथो थिए पियो। ऑफिसूं जेके आहिनि उहे रिश्वत जा मर्कज़ बणिजी विया आहिनि। उनखां अलावा वरी जेको ॿाहिरां इमदाद आई सैलाब जे दौरान में, त उन ॿोॾि जे दौरान में माण्हू ॿुॾा पिया हुआ, सभु कुझु थी वियो, पर उहा जेका जहाज़ भरिजी आया जंहिंजे टीवीअ ते अख़बारुनि में पूरा तफ़सीलात आया, उहे काॾे विया हलिया? आख़िर हुकूमत खे पीपल्स पार्टी खे ॿुधाइणु खपे न अवाम खे त उहे उनजी जेके फंड्स काॾे विया हलिया, उहे उनजे जेके इमदाद आई उहा काॾे वई हली? उहा वॾे ओताकनि में ख़राबु थी थिए पई जेका। त हाणे उन में हिसाबु ॾियणो पवंदो। इहा ई ॻाल्हि मां चवां थो, हीअ इलेक्शन जेका आहे उहा पीपल्स पार्टीअ जे हिसाब जी इलेक्शन आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा त सभ खां वॾो मसइलो इहो आहे त इलेक्शन फेयर ऐं फ्री हुजणु खपे, माण्हुनि जी राय जे मुताबिक़ हुजणु खपे। पर हिन हुकूमत जे दौरनि में अॻे बि इलेक्शन जेका आहे उन में धांधलियूं थियूं आहिनि ऐं हाणे बि जेको आहे उन धांधलियुनि जे लाइ असां परेशान आहियूं। त मुंहिंजे ख़्याल में असांखे इन ॻाल्हि ते सभ खां वधीक ज़ोर ॾियणु खपे त ईंदड़ हुकूमत जेका आहे गैर जानबदार हुजे। उबूरी हुकूमत जेका आहे गैर जानबदार हुजे त जीअं उते असांजी इलेक्शन जेका आहे उहा बि गैर जानबदार थी सघे। ठीकु है, शबीर साहब खां जवाब वठी वेठूं। प्रोग्राम जो वक़्तु पूरो पियो थिए, कोई कमेंट मां जो वठंदसि, पोइ आख़िर में वन लाइनर एड कंदासीं। नवाब साहब जो असल ॻाल्हि आहे नाजिया, ज़ाहिर आहे पीपल्स पार्टी जी तव्हां ॻाल्हि कयो था त पीपल्स पार्टी खोड़ सारियूं ॻाल्हियूं जेका असीं ॻाल्हाए सघूं था, पर टाइम घटि थिए थो। पीपल्स पार्टी 15 सालनि में छा कयो आहे, कहिड़ा पटका बदिरा आहिनि सिंध जी ग़रीब अवाम खे, उहो भट्ट साहब बि इहा ॻाल्हि कई आहे, रहमान साहब बि इहा ॻाल्हि कई, मां बि ॻाल्हि कयां थो। इहा ॻाल्हि सच आहे, हिन जे करे कयूं था। असांजी को दुश्मनी या नाराज़गी थोरी आहे, जेका असल हक़ीक़त आहे। चीज़ हाणे ॾिसो पाकिस्तान पीपल्स पार्टी खे सूट करे थी हिन टाइम ते, त हिन जी मर्ज़ी जा तक आहिनि, हल्का बंदी आहे, हिन जी मर्ज़ी जा कामोरा वेठा आहिनि, हिन जी मर्ज़ी जा SSP लॻल आहिनि, हिन जी मर्ज़ी जा मुख़्तियारकार सभु हिन जी मर्ज़ी जा लॻल आहिनि। त हिन खे त सूट करे थी न। बहरहाल मां ईअं सम्झां थो हाणे सिंध जे अंदरि सिंध जी ग़रीब ऐं मुस्लिम अवाम जे हिकिड़ो इनकलाब पैदा थिए थो न, इनकलाब जी सोच पैदा थिए थी। उहो इलेक्शन चाहे सुभाणे थिए चाहे साल खां पोइ थिए, इनशाला तव्हां ॾिसो हाणे रिज़ल्ट मुख़्तलिफ़ ईंदा। हिन जे करे सिंध जी ग़रीब अवाम बिल्कुलु तव्हां ॾिसो जेका गुज़िरियल साल जीअं मौलाना साहब ॻाल्हि कई, जेको फ्लड आयो, फ्लड में जेका हाल कयो, उताकनि ते माल विरायो हो, जहाज़ जा जहाज़ भरियल आयो, उहो कढे विया। त इहा सॼी हक़ीक़त आहे न। हाणे उहो चवंदो प्रोम घटि आहिनि, असीं छा करायूं? तकलीफ़ूं आहिनि ऐं ज़ाहिर आहे उहो न रुगो हिते, पर असीं ओवरऑल ॾिसूं था त आहे उहो परेशान आहे। पर हाणे इलेक्शन जे रिज़ल्ट जी ॻाल्हि अचे थी ऐं हर पार्टी पंहिंजी कारकर्दगी जे बुनियाद ते अवाम वटि वेंदी। हाणे नवाब साहब सफ़ा बिल्कुलु असांजो टाइम ऑलमोस्ट पूरो ई थी वियो आहे, त बसि वन लाइनर तव्हां एड कंदो त ही हिसाब जी इलेक्शन हूंदी। सभु पैनलिस्ट ने ॻाल्हि कयनि। जी नाजिया, मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो आहियां की असांजे साम्हूं पाण ॻाल्हि कई साईं शबीर खानी जा मौलाना साहिब, पाकिस्तान पीपल्स पार्टी नथी चाहे त जेको आहे सो सिंध में या पाकिस्तान में इलेक्शन थिए। हाणे साईं वरी टर्न के अंदरि न हुननि जा पंहिंजा ऑफिसर रखियल आहिनि, पंहिंजा ही रखियल आहिनि। भाई ॾिसो, पाकिस्तान पीपल्स पार्टी कारकर्दगी जी बुनियाद ते वेंदी। पाकिस्तान पीपल्स पार्टी कमु कयो आहे। हिन वक़्तु जेके माण्हुनि खे नौकरियूं मिलनि थियूं, पाकिस्तान पीपल्स पार्टी पे ॾे, कंहिं सूबे में न पई मिलनि नौकरियूं। पाकिस्तान पीपल्स पार्टी हिन वक़्तु तमामु घणा घर ठाहे ग़रीबनि खे ॾिना आहिनि। पाकिस्तान पीपल्स पार्टी तमामु घणो डेवलपमेंट कमु कराए सिंधी माण्हुनि खे तरक़ियाती कमनि जे बुनियाद ते और महिनत जे बुनियाद ते अवाम वटि वेंदी ऐं अवाम खे ख़बर आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी खां सवाइ ॿियो कोई कमु कोन थो करे सघे। पाकिस्तान पीपल्स पार्टी वाहिद पार्टी आहे जेको कमु करे सघे थी ऐं मुल्क जे अंदरि बहितरी आणे सघे थी, उहा सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पाकिस्तान पीपल्स पार्टी। ठीकु नवाब साहब, अवांजो पॉइंट अची वियो आहे। प्रोग्राम जो वक़्तु पूरो पियो थिए। मुंहिंजी वॾी महिरबानी आहे, मां गुफ़्तगू में हिसो वरितो। रज़ाक रायमू साहब, मौलाना असदुल्ला भुट्टो साहब, शबीर काइम खानी साहब, मुंहिंजी महिरबानी नाज़रीन। बहरहाल इलेक्शन जूं डायनेमिक्स तमामु घणियूं डिफरेंट हुजनि थियूं ऐं हर पार्टी इहा दावा करे पई त असां कमु कयो आहे, असांजी कारकर्दगी अहिड़ी हूंदी जंहिंखे अवाम भरपूर वोट ॾींदो। पर जेका ॻाल्हि हिते हले पई त हाणे अवाम शऊर में आहे, बाशऊर आहे ऐं हिसाब जो वक़्तु आहे। ॾिसूं त अवाम वटि कहिड़ो फ़ैसिलो हुजे थो हिननि पार्टियुनि जे हवाले सां। नाज़रीन, अवां खां अॼु इजाज़त वठंदासीं हिन प्रोग्राम मां।
बाक़ी फीडबैक ज़रूरु असांखे ॾिजो ऐं जल्दी अवां सां जेके ॿिया टॉपिक्स नवां या फॉलोअप हूंदो उहो बि ज़रूरु अवां ॾियारू रखंदासीं। हिन वक़्तु इजाज़त वठंदासीं अवां खां। पंहिंजे फीडबैक असांखे ज़रूरु आगाह कजो। अल्लाह हाफ़िज़।